कूड़नि जी जेके बढ़िया सियासत कोन छॾींदा कॾहिं आदत वेठल तिन खे ॾींदा शाबस वाजी ॻाल्हि ॿुधाई अथई वरी तव्हांजे कोप वारा। हा बिल्कुलु साईं वाजी ॻाल्हि ॿुधाई अथई यार कूड़ा माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ में केॾी सफ़ाई अथई सोचे सम्झी ॻाल्हि कजां अॼुकल्ह न कंहिंमें चङाई अथई। दोस्तो अॼु असां मौजूदु आहियूं सैयद हकीम शाह जी नगरी ते ऐं तव्हांखे ख़बर आहे रूटीन मुताबिक़ अॻे बि हिते इमाम शेर फ़क़ीर सां असांजी रूह रियाण थींदी आहे, शेरो शाइरी बि हलंदी आहे ऐं हिकिड़ी नंढड़ी महफ़िल तक़रीबन थींदी रहंदी आहे। त अॼु वरी असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं अॼु हिकिड़ी नई महफ़िल रचाई आहे। उमीद था कयूं त हीअ जेका महफ़िल आहे मूंखे ॾाढी पसंदि ईंदी। अगरि तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई असांजो चैनल सब्सक्राइब ऐं लाइक करे अचिजो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो अव्हां वक़्तु बर वक़्तु पहुची सघे। मोशेर कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ख़ैर? तव्हां ख़ुशि आहियो? जी मां ई मोटाया त कूड़ा माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ में केॾी सफ़ाई अथई यार सोचे सम्झी ॻाल्हि कजां अॼुकल्ह न कंहिंमें चङाई अथई। कूड़ा माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ में केॾी सफ़ाई अथई कूड़नि जी जेके बढ़िया सियासत कोन छॾींदा कॾहिं आदत वेठल तिन खे ॾींदा शाबस वाजी ॻाल्हि ॿुधाई अथई वरी तव्हांजे कोप वारा। हा बिल्कुलु साईं वाजी ॻाल्हि ॿुधाई अथई यार कूड़ा माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ में केॾी सफ़ाई अथई सोचे सम्झी ॻाल्हि कजां अॼुकल्ह न कंहिंमें चङाई अथई। कूड़नि जा आया गाॾा काए छॾियूं गिला जा टेलर लाहे वात वॾे सो ॻाल्हि ॿुधाए छो क़बर पंहिंजी कंबाई अथई यार सोचे सम्झी ॻाल्हि कजां अॼुकल्ह न कंहिंमें चङाई अथई। कूड़ा माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ में केॾी सफ़ाई अथई हणंदा कूड़ कचारी में से वेही चओ चओ यारी में हणंदा कूड़ कचारी में से वेही चओ चओ यारी में यार दावा कंदा SPG ऐं सुञाणू सिपाही अथई सोचे सम्झी ॻाल्हि कजां अॼुकल्ह न कंहिंमें चङाई अथई। कूड़ा माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ में केॾी सफ़ाई अथई अक्सर कूड़ अमीरनि में तूं जांचे ॾिस वज़ीरनि में पोइ ॾींदा ॾोह ग़रीबनि में ॾींदा ॾोह ग़रीबनि में जो ख़बर अहिड़ी ॿुधाई अथई यार सोचे सम्झी ॻाल्हि कजां अॼुकल्ह न कंहिंमें चङाई अथई। कूड़ा माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ में केॾी सफ़ाई अथई शेर फ़क़ीर तूं छॾ पचारूं अॻिते थींदियूं ख़बरूं चारूं उते लखनि जूं हूंदियूं कतारूं ऐं लुंड तोबा मंझि भलाई अथई यार सोचे सम्झी ॻाल्हि कजां अॼुकल्ह न कंहिंमें चङाई अथई। कूड़ा माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ में केॾी सफ़ाई अथई। बिल्कुलु मामा अॼुकल्ह दुनिया जेका आहे उहा चापलूसी जे करे माना हू सभु कुझु सम्झे थो असांजी इज़त वधंदी हक़ीक़त में ईअं कोन्हे क़ुरान शरीफ़ में बि आहे त माना इज़त ऐं ज़िलत जो मालिक अल्लाह आहे पर वरी बि माण्हू इज़त कमाइण जे लाइ ॿियनि खे गुमराह करे चापलूसी करे पंहिंजो मान पिया ठाहींदा आहिनि। हक़ीक़त में इन्हनि जो जेको आहे न हू को मक़ाम कोन्हे हूंदो। त दोस्तो इहो मामा शेर फ़क़ीर उमीद था कयूं तव्हांखे हीअ अॼु जी शाइरी पसंदि आई हूंदी ऐं आईंदे बि असां इनशाअल्लाह उमीद था कयूं त अहिड़ियूं महफ़िलूं मचंदियूं रहंदियूं अहिड़ियूं महफ़िलूं मुनक़द थींदियूं रहंदियूं। त जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करे छॾियो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो हर वक़्तु पहुची सघे।